अगमकोट जे शेर जे हिस्से पहिरें में अगमकोट जे कुछ तबाह हाल मस्जिदुनि जो अहवाल पेश कयोसूं। हिन हिस्से ॿिए में अगमकोट जे बक़ाया तारीख़ी आसारनि जो अहवाल पेश कजे थो। असां मौजूद हुआसीं अगमकोट जी जामे मस्जिद में, जंहिंजो अहवाल हिस्से पहिरें में पेश कयो वियो। हिन मस्जिद खां थोरो ई अॻिते वञण सां पुराणे तिर्ज़ जो ठहियल हिकु शानदार मक़बरो नज़र अचे थो। ही मक़बरो औलिया शाह अब्दुल मजीद रहमतुल्लाह अलैह जो आहे। हिन मक़बरे जी सुठी मरम्मत थियल आहे। हिन मक़बरे में शाह अब्दुल मजीद ऐं संदुनि ॿियनि फ़क़ीरनि जूं तुरबतूं आहिनि। चवनि था त साल 1968 ताईं ही मक़बरो ज़बून हालत में हो। पोइ ॻोठ गुलाब लिगारी जे हिकु हिंदू सेठ ऐं औलिया साहब जे मोतक़िदनि गॾिजी करे हिन मक़बरे जी मरम्मत जो कमु शुरू कयो ऐं हाणे मक़बरो आलीशान हालत में मौजूद आहे। अगमकोट में दाख़िल थींदे ई पत्तण वारी मस्जिद जा आसार नज़र अचनि था। उतां खां थोरो ई अॻिते वधण सां हिकु पुराणे तिर्ज़ जो मगर शानदार मक़बरो नज़र अचे थो। ही मक़बरो मशहूर व मारूफ बुज़ुर्ग मखदूम मोहम्मद इस्माइल सूमरो रहमतुल्लाह अलैह जो आहे। ही बुज़ुर्ग पंहिंजे वक़्त जो आरिफ कामिल वली, हिकु वॾो फ़क़ीह ऐं आलिम थी गुज़रियो आहे। हिन वटां हज़ारे माण्हू ज़ाहिरी तोड़े बातिनी इल्म पिराए निकिता। संदुस ख़ानकाह में केतिराई माण्हू ॾोराहनि हंधनि तां अची इल्म हासिल कंदा हुआ। मखदूम साहब जे बारे में अचे थो त मखदूम नूह सरवर रहमतुल्लाह अलैह जा हम असर हुआ। संदुस दौर में संदुस ख़ानकाह में हिक ई वक़्त में सवें शागिर्द तालीम पिराईंदा हुआ। मखदूम साहब जी ई कोशिश सां अगमकोट हिकु वॾो इल्मी, अदबी ऐं रूहानी मर्कज़ बणिजी वियो। मखदूम साहब जी दरसगाह जे बारे में नामियारा तारीख़दान ऐं मुहक़िक़ मोहम्मद सूमार शेख लिखनि था त अगमकोट जी ही दीनी दरसगाह ठटे जे ओज खां बि घणो अॻु दीनी तइलीम जो मर्कज़ बणिजी वई। बदीन ज़िले जे दरसगाहनि जो शहर अगमकोट हो, जंहिंमें मदरसा ऐं कुताबी तमामु घणा हुआ। चवनि था त ही दरसगाह तरखानी दौर ताईं पंहिंजे उरूज ते हुई ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते फिटी वई।
अगमकोट जी हिन दरसगाह सां लॻ हिकु कुतुब खानो पिणु हो, जंहिंजो बुनियाद मखदूम साहब पाण रखियो हो। इन कुतुब खाने में हज़ारें किताब हुआ, जेके बाद में दरसगाह जी ज़वाल खां पोइ ठटे मुंतकिल कया विया। मखदूम साहब जी दरगाह ॿाहिरां हिकु मरम्मत शुदा मस्जिद पिणु मौजूद आहे। चवनि था त ही उहा ई दरसगाह आहे जिते मखदूम साहब तालीम ॾींदा हुआ, पर कुझु तारीख़दाननि मुताबिक़ ही मस्जिद बाद जे दौर में तामीर थी। मखदूम साहब जे मक़बरे खां ॿाहिरि निकिरी जॾहिं अॻिते वधिबो त पुराणियुनि इमारतनि, कोट किलनि जा केतिरा ई आसार नज़र अचनि था। चवनि था त मखदूम साहब जो मक़बरो पिणु हिकु किले अंदरि हो। उन्हनि आसारनि जो बग़ौर मुआइनो करण सां उन्हनि में मौजूद इंसानी हॾनि जा टुकड़ा घणी तादाद में ॾिसी सघजनि था। ही बाक़ियात शायदि उन्हनि माण्हुनि जा आहिनि जेकी मदद ख़ान पठान जे हमले में मारिजी विया हुआ। चवनि था त मदद ख़ान पठान जे हमले वक़्तु माण्हुनि पंहिंजी जान बचाइण ख़ातिर पंहिंजनि घरनि में बंदि थिया त मदद ख़ान जी फ़ौज खेनि संदुनि घरनि समेत बाहि ॾेई साड़ाए छॾियो। हिते हिकु मथां धड़े ते हिकु ॿियो सिरनि जो ठहियल मक़बरो मौजूद आहे। ही मक़बरो शाह इस्माइल कुरैशी रहमतुल्लाह अलैह जो आहे। शाह इस्माइल कुरैशी रहमतुल्लाह अलैह बाबति तफ़सीली तारीख़ी मालूमात नथी मिले। रिवायतनि मुताबिक़ पाण मुल्तान खां लॾे सिंध जे तरफ़ आया ऐं हिते अगमकोट में रही पिया। शाह इस्माइल कुरैशी जो मक़बरो बहितर हालत में आहे, पर सही सार संभाल न हुअण करे माण्हुनि पारां सॼे मक़बरे में चाकिंग करे छॾी आहे। हितां खां थोरो ई अॻिते वधण सां कुझु पुराणियूं तुर्बतूं मिलनि थियूं, जिन जे पासनि खां कंहिं चौदीवारी या शायदि मक़बरनि जा आसार मालूम थियनि था। चवनि था त ही तुर्बतूं पुराणनि आलिमनि ऐं मशाइख़नि जूं आहिनि, पर ही तुर्बतूं कंहिंजूं आहिनि
इन जे बारे में का बि सही ऐं मुस्तनद मालूमात मौजूद नाहे। हितां खां थोरो ई अॻिते हिकु ॿियो मक़बरो मौजूद आहे जेको सईद खान मंदवाणी जो आहे। हिन मक़बरे जो गुंबज़ किरियल आहे, अंदर जी हालत पिणु ख़राब आहे। सईद खान मंदवाणी टालपुरनि जी हिकु घरू लड़ाई में मारिजी वियो हो। हिन लड़ाई खे वल वारी जंग सॾियो वञे थो। हिन मक़बरे में ॿियूं बि क़बरूं आहिनि जेकी शायदि सईद खान मंदवाणी जे ॿियनि ख़ानदान वारनि जूं आहिनि। हिन मक़बरे वेझो हिकु ॿी गारे मिट्टी जी ठहियल नंढड़ी दरगाह नज़र अचे थी जेका मखदूम मोहम्मद इस्माइल सूमरो रहमतुल्लाह अलैह जी न्याणी जी आहे। हिन जे तरफ़ मर्दनि खे वञण जी इजाज़त न आहे। हितां खां थोरो ई फ़ासिले ते हिकु ॿी दरगाह पिणु आहे जेका दरगाह पीर हुसैन शाह जीलानी जे नाले सां सॾिजे थी। पीर हुसैन शाह जीलानी कादरी सिलसिले जो बुज़ुर्ग हो। हिन दरगाह में जीलानी पीरनि जूं केतिरियूं ई तुर्बतूं मौजूद आहिनि। हिन शहर में ॿिया बि केतिरा ई आसार हुआ, पर वक़्त जी सितम ज़रीफ़ी बर्दाश्त कंदे कंदे आख़िर मिस्मार थी विया। अगमकोट सिंध सुहारी जो हिकु शानदार ऐं ख़ुशहाल शहर हो। ही शहर हिकु वॾो तिजारती मर्कज़ हुअण सां गॾोगॾु हिकु वॾो इल्मी, अदबी ऐं रूहानियत जो मर्कज़ हो, पर मौजूदा वक़्त में ही हिकु अफ़सोस जोगी हालत में मौजूद आहे।